जी नाज़रीन, तव्हांखे शिकारपुर खां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। लॉकडाउन हुजण बावजूद बि सदर में कपिड़े जो दुकान सरेआम खुलियलु रहियो। चौकी इंचार्ज फ़हमीदा उडो कपिड़े दुकान खे बंदि करण जो चयो त संदसि मथां एंटी करप्शन जो पुलिस एहलकार आशिक़ बहिराणी, अब्दुल मजीद ऐं संदसि साथियुनि चौकी इंचार्ज एएसआई फ़हमीदा ओढो मथां सख़्तु ॾमिरजी पिया मोतमर धमकियूं ऐं नौकरी मां बरतरफ़ कराइण जो धमकियूं ॾिनियूं वयूं। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। शिकारपुर में सदर महले में सरेआम कपिड़े जा दुकान खुलियल रहिया, जंहिंजे करे चौकी इंचार्ज फ़हमीदा ओढो कपिड़े दुकानदार मालिक खे बंदि करण जो चयो त संदसि मथां एंटी करप्शन एहलकार आशिक़ बहिराणी ऐं अब्दुल मजीद ऐं साथी सख़्तु संदसि मथां ॾमिरजी पिया। IG सिंध खां नोटिस वठण जी घुर। वधीक ख़बर न आहे अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध मीडिया न्यूज़।